बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। अचो त सभिनी खे अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। पंहिंजो जुज़ आहे नंबर 3 जेके पढ़ूं था पिया ऐं सिपारे जो नालो आहे अम। ऐन सां अम, अम न आहे, अलिफ सां न आहे, अम। ऐं इंशाअल्लाह ताला हिकिड़ो सेशन असां कंदासीं त उन में ॾिसंदासीं नेक्स्ट में बल्कि अलिफ ऐं हमज़ा अलिफ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। असां अलिफ ऐं ऐन में त असां फ़र्क़ु ॾिठो आहे त किथां आवाज़ निकिरे थो पियो, पर अलिफ ऐं हमज़ा अलिफ छा आहे उहो सिखंदासीं। उहो तमामु लाज़मी आहे। इंशाअल्लाह नेक्स्ट में उहो कबो। ही से रिपीट था कयूं ऐं इहो रिपीट कंदा रहंदासीं जेसिताईं असांखे ज़हन नशीन ते इहा ॻाल्हि त ही जेके 2-3 टेबल्स आहिनि इहे क़ुरान शरीफ़ सिखण लाइ तमामु लाज़मी आहिनि, तमामु आसान आहिनि, थोरी रिपीटेशन जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो इहो त मां हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त असीं पाण हर हफ़्ते अचूं था पिया, अल्हम्दुलिल्लाह क़ुरान पाक खे ॾियूं था पिया, सम्झूं था, सिखूं था। अचणु वेहणु टाइम ॾियणु सॼो अलाह पाक वटि लिखिजे थो पियो ऐं अलाह पाक इन जो असांखे इंशाअल्लाह ताला वॾो अजर नसीब कंदो। छो जो क़ुरान पाक सिखणु बहितरीनु कमु आहे जेको असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक में आहे न 5027 सही बुखारी जी। अवा मां बहितरीनु आहे उहो जेको क़ुरान सिखे थो ऐं सेखारे थो। त हीउ जेको ग्रामर जो पार्ट अचे थो न साईं, इन में थोरा एक्शन्स करणा आहिनि, छो जो इहो आहे टोटल फिज़िकल इंटरेक्शन जेको असां अकेडमी में सिखियो आहे, जितां मां इहा ट्रेनिंग वरिती आहे क़ुरान पाइण जी, उन्हनि जो डिवाइस कयल आहे त ग्रामर सिखण जे लाइ हथ जी प्रैक्टिस जेको आहे कंदड़ सां न थोरो उन में ईज़ी थिए थो क़ुरान पाक जी ग्रामर खे सम्झण जे लाइ। त अर्ज़ु चवण जो इहो आहे त कननि खे सवाबु मिले थो पियो, क़दमनि खे सवाबु मिलियो, हथनि खे सवाबु मिलियो जो असां कंप्यूटर पंहिंजी सेलफोनूं खणी ॿुधूं था पिया। अचो त पंहिंजी ज़बान बि उन में शामिलु कयूं सवाब में, उन सां असांखे सम्झ में यादगिरी बि वधीक ईंदी। त जेको ही रिपीट लफ़्ज़ थियनि महिरबानी करे पंहिंजे तरफ़ इहे तव्हां रिपीट कयो ऐं हथ जा एक्शन पंहिंजे ॾिए। कीअं हाणे मुज़किर मां मोनिस छा था कयूं, ज़मीर। ज़मीर छा आहे, माना प्रोनाउन, माना जेको माण्हू जो नालो आहे या कंहिंजो नालो आहे न उहो न खणिजे, उनजे बजाए ही या हू चइजे, इहो ज़मीर थियो न। माना मां चवां जेकॾहिं अहमद मूंसां गॾु कार में हलियो, मुंहिंजो पुटु आहे अहमद, उहो मूंसां गॾु कार में हलियो, अहमद। अच्छा, पोइ उते छा कयो, पोइ ईअं न चवंदुमि त अहमद वरी हिन सीट ते वेठो, अहमद वरी गाॾी हलाई, न, असां हलियो, हुन ई गाॾी हलाई, उते बीठासीं, पोइ हुन वरी ईअं चयो। माना पोइ इहो प्रोनाउन एड कबो आहे हुन में, छो जो हर हर नालो न खणंदा आहिनि कोई बि। माना इहो कम्युनिकेशन जो इहो हिकिड़ो उसूल ई न आहे, ईअं ख़ूबसूरती न आहे इहा त हर हर उहो नालो माण्हू खणी ॿुधाईंदो रहे। अहिड़े नमूने सां प्रोनाउन आहे नाले जी जाइ ते इस्तेमालु थियणु। त अरबी में जेको हुनखे प्रोनाउन खे चइबो ज़मीर, साईं ज़मीर, ठीक आहे साईं। ऐं प्लूरल थींदो हुनजो दमाइर। हाणे ही असांजा आहिनि जेके माना ज़माइर आहिनि। हाणे ही छा आहे, सिंधी में चइबो इहो या इहा या हीअ चइबो न। माना ही मोनिस साइड आहे हीअ, ऐं ही आहे मुज़किर साइड, इहो ऐं हिन जो जमो थींदो इहे। त हाणे इहो राइट हैंड साइड ते मुज़किर थींदो हुव, हीअं हुव हुम, हुव हुम, माना ही हिकिड़ो, ही घणा, हुव हुम। ऐं लेफ्ट हैंड साइड ते थींदो हीअ। सिंधी में मोनस खे माई खे ईअं ई चवंदा आहियूं हीअ, उहो ई साॻियो लफ़्ज़ आहे, हीअ हुन। जमा छा थींदो, हीअ हिकिड़ी, हीअ लेफ्ट हैंड साइड ते हिकिड़ी आङुर, हुन ही प्लूरल जो थींदो। माना सिंगुलर जो हुअ त सिंगुलर जो हीअ, प्लूरल हुम त थींदो हुन, त थींदो हीअं। हाणे इहो ईअं हुअ हुम, हुव हुम, हुअ हुम, हुव हुम, हीअ हुन, हीअ हुन, हीअ हुन, ईअं प्रैक्टिस करणु खपे। हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो आहे, इहो थर्ड पार्टी माना थींदो। ॿियो आहे मुज़किर मां मोनिस त इस्म, माना हिकिड़ो इस्म ऐं ज़मीर मुत्तसिल आहे, अटैच्ड प्रोनाउन। उहो छा थींदो आहे, इस्म थी थींदो मुस्लिम, थींदो मुस्लिमा, इहे ता मरबूत आख़िर में ईंदी। ॾाढो सवलो कानून आहे, मुस्लिम मुस्लिमा, मोमिन मोमिना। जाते क़ुरान पाक में कंहिं लफ़्ज़ में ता, इहे ॾिसो, इहो माना फेमिनिन लाइ आहे। अस्सलाम वालेकुम साईं। हा,
वालेकुम सलाम साईं। अच्छा, इन में फ़र्क़ु कॾहिं थो अचे जॾहिं के लफ़्ज़ अहिड़ा आहिनि फ़क़ति जीअं आसमान आहे न समा, उहो फेमिनिन आहे पर उन ता आख़िर में नथी अचे, पर उहे कुझु थोरा लफ़्ज़ आहिनि। घणे क़दुरु ता जिते बि आई क़ुर पाक में सम्झो त फेमिनिन आहे इहो आहे। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ अॻिते हलूं था पिया पाण। हिकिड़ी शइ हूंदी आहे ज़मीर, माना भई ही माण्हू या हीअ, ठीकु आहे न। पर हिकिड़ी शइ हूंदी आहे पज़ेसिव, माना भई हिन जो घर। उन में असां छा चवंदा आहियूं अरबी में, अंग्रेजी में चइबो हिज़ या हर, हिज़ या हर। त अरबी में छा थींदो, रब्बुहु, माना हिन जो रब। फेमिनिन लाइ थींदो रब्बुहा, दीनुहु दीनुहुहा, किताबुहु किताबुहा। हा जॾहिं बि ईंदो आख़िर में न, माना इहो फेमिनिन आहे। चेटा साईं, मां ॾिसूं कोई छा थो लिखणु चाहे। हा ठीकु आहे साईं, बिल्कुलु। अच्छा, इहो थियो ईअं, ठीकु आहे। रब्बुहु रब्बुहा, दीनुहु दीनुहुहा, किताबुहु किताबुहा। ठीकु आहे। ऐं फ़ोन खे चवंदा आहिनि जवाल। जॾहिं थींदो हिन जो फ़ोन त थींदो जवालुहु, ऐं जेकॾहिं हिन जी फ़ोन त थींदी जवालुहा। अच्छा, अॻिते हलूं था पिया हाणे। इहो थियो थोरो ग्रामर जो पार्ट जेको असां रिपीट कंदासीं आईंदा। जीअं अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा, ये फेमिनिन थी वियो। ठीकु आहे साईं। हाणे माना अॼु हलूं था पिया पंहिंजे इन ते जेका सूरत जूं जेका सूरत आहे कहिड़ी आहे, अल इंशिकाक। हुन जो नंबर आहे 84, मकी सूरत आहे। अॼु आयतूं कहिड़ियूं पढ़ंदासीं, 9 खां 25 न थी 10 खां 25, छो जो असां लास्ट टाइम 1 खां 9 पूरियूं करे चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हींअर असां सिखूं था पिया कहिड़ियूं, 10 खां 25। ठीकु आहे। ऐं ग्रामर असां पाठ पूरो करे चुकासीं। अच्छा, हाणे ही थियो ख़तम। हिते हिनखे कयूं साईं। अतकवीर ही 81, 82 आहे अल इन्फितार, 83 अल मुतफिफीन, 84 आहे अल इंशिकाक, जेका इहे असां पढ़ूं था पिया। ऐं ही जेके टे आहिनि न, 81, 82 ऐं 84, इन्हनि जो अंदाज़ हिकिड़ो ई आहे, इज़ा इज़ा इज़ा। हाणे ही ॾिसो किथे थी शुरू थिए, इज़ा शम्स कुविरत। ही शम्स माना सिज जी ॻाल्हि आहे। हिते आहे इज़ा समाउन फतरत, हे समा माना आसमान जी ॻाल्हि आहे। ऐं हिते आहे इज़ा समाउन शक्कत, हिते आसमान जी ॻाल्हि आहे। माना हिते आहे सिज जी ॻाल्हि पहिरीं में 81 में, हिते जेका शुरू थिए थी उहा आसमान, हिन में बि आसमान। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हां ॾिसो त हिते जॾहिं लिखियो पिया इज़ा शम्स कुविरत, हिते ता आयो आहे न आख़िर में, इज़ा समाउन फतरत, ही ता आयो आहे न आख़िर में। ऐं हिते आयो आहे इज़ा समाउन शक्कत, ता आख़िर में आयो आहे न। ता आयो आहे माना इहो ज़िक्र कंहिंजो थो थिए, फेमिनिन मोनिस जो थो थिए। इहे टई माना शम्स बि मोनिस में आहे, समा बि मोनिस में आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे हलूं था सिखण ते। पाण ॾिसूं था त जॾहिं असांजो 38 सिपारो शुरू थिए थो पियो, त कहिड़ी सूरत खां शुरू थियो, 78 नंबर। 78 नंबर कहिड़ी आहे, अन-नबअ, अम यतसाअलून। इहा आहे सूरह नबअ, इहा नंबर खां आहे 78। 79 कहिड़ो नंबर आहे, अन-नाज़ियात। 80 नंबर कहिड़ो आहे, अबस। 81 कहिड़ो आहे, अत-तकवीर। 82 छा आहे, अल-इन्फितार। 83 कहिड़ी ही, अल-मुतफ़िफ़ीन। ऐं हींअर जेका असां पढ़ूं था पिया अल-इंशिकाक, उहा कहिड़ी आहे, 84, 84। इहा मकी सूरत आहे। ठीकु आहे। मकी सूरत, इन में हिकिड़ो रुकू आहे ऐं 25 आयतूं आहिनि। अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि था सिखूं, कहिड़ी, तव्हां साईं हीअ ॾिसो, हीअ 84 नंबर सूरत आहे न, हीअ हिन जी आख़िरी आयत आहे, कहिड़ी आहे, 25। हीअ हिन में लिखी पई आहे न, हीअ 25 आयत। हिन जे मथां रुकू जी निशानी आहे, ऐं हिते लिखूं पिया रुकू। इहो छा आहे, हिकिड़ो रुकू आहे न हिन में, ऐं 25 हिन में आयतूं आहिनि। इहो चयोसीं न असां, हिन जो रब्त ॾिसूं त हीअ 9 छा आहे पोइ बाक़ी, उहो असां ॾिसूं था पिया हिन निशानी खे, रुकूअ जी।
इहो असां ॾिसंदासीं सूरह बक़रह जी हिकिड़ी 3 आयतूं आख़िरी खणी आया आहियूं, सूरह बक़रह जूं आख़िरी 3 आयतूं, ठीकु आहे। उहा हितां शुरू थिए थी पई लिल्लाहि मा फ़िस समावात खां ख़तम थिए थी फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। ये कहिड़ियूं आहिनि सूरह बक़रह जूं आख़िरी 3 आयतूं। इन में जेके माना हिकु रुकू जी निशानी आई आहे न, इनखे सिखंदासीं। अच्छा, हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि त सूरह बक़रह जूं जेके 2 आख़िरी आयतूं आहिनि न, आख़िरी 2 आयतूं, इहे तमामु अहम आहिनि। इहो वॾो खज़ानो आहे। इहो रोज़ राति जो घटि में घटि हिकु भेरो पढ़ी सुम्हणु खपे ऐं इन ते हमेशगी करणु खपे। वॾो इन जो आहे, इन में डिटेल में कोन था वञूं, पर इन में वॾो खज़ानो आहे, इहो वॾी नेमत आहे। माना जेकॾहिं माण्हू रोज़ इहे सूरह बक़रह जूं आख़िरी 2 आयतूं पढ़ी ज़रूरु लाज़मी सुम्हे, ठीकु आहे साईं। अच्छा, सूरह बक़रह आहे। हाणे हिन में जेके नंबर लिखियल आहिनि इन ॾिसणो पवंदो। हिते छा लिखियल आहे? सूरह नंबर हीअ कहिड़ी आहे? 2, ये 2 नंबर सूरत आहे ब्रैकेट में हीअ। ऐं हीअ जेको नंबर आहे हिन जो न, हिनखे असां फ़िलहाल कोन था ॾिसूं। हीअ 87, बल्कि ॾिसजे छो न, इहो ॿुधाए थो 87। तव्हांखे यादि हूंदो त असां जॾहिं 83 नंबर सूरह अल मुतफ़िफ़ीन पढ़ीसीं, उन में असां ज़िक्र कयोसीं उहा सूरत काई 86 ऐं 86 माना 86 में असां हिकिड़ो मैजिक नंबर खयोंसीं त जीअं 786 बिस्मिल्लाह रहमान रहीम हूंदो आहे न, उन जे बजाए 286 हिकिड़ो मैजिक नंबर आहे। ऐं उन मैजिक नंबर में वरी 8 नंबर उन जे विच ते जेको आहे न 286 में 286 में 8 नंबर वरी मैजिक लेटर आहे। कहिड़ो आहे नंबर उहो? जेकॾहिं तव्हां 8 खे 6 सां मिलाईंदो त 86 सूरतूं मक्की, 8 खे जेकॾहिं तव्हां 2 सां मिलाईंदो त 28 सूरतूं मदनी। हाणे 8 खे जॾहिं 6 सां मिलायोसीं त 86 सूरह अल मुतफ़िफ़ीन जेको क़ुरान पाक जे नाज़िल थियण जो नंबर आहे न, मके में 86 सूरतूं, उन में 86 नंबर हुई 83 नंबर। लहण जे अंदाज़ में हुई नंबर 86। कहिड़ी क़ुरान पाक जी सूरत नंबर? 83। 83 नंबर सूरत पाक, माना इन जो मतिलबु आहे त मके पाक जी आख़िरी सूरत हुई। ऐं जॾहिं हिन जो नंबर आहे 87 त माना मदीने पाक जी पहिरीं सूरत। सूरह अल बक़रह छा आहे? मदीने पाक जी मदनी सूरतुनि में पहिरीं सूरत सूरह अल बक़रह। इहो थियो हे नंबर। बाक़ी हे छा लिखियल आहे? आयातुहा 286। माना हिन में घणियूं आयतूं आहिनि? उहे 286 आयतूं आहिनि। उहो ई आहे न नंबर जेको चऊं पिया असां, इहे 286 उहे सूरत में कुल आयतूं 286। ऐं हेॾो छा लिखियल आहे? हिन में लिखियल आहे रुकूअतुहा। ही हा खे ॾिसणो पवंदो। ही रुकूअतुहा घणा आहिनि? सूरत में कुल रुकू 40 हिन कहिड़े में? सूरह बक़रह में 40 जॾहिं रुकू आहिनि त ही रुकूअतुहा आयातुहा, इहो छा आहे? इहो मुअनस आहे। आयातुहा, ठीकु आहे। छो? आयत हिकिड़ी आयत आहे, उहा मुअनस आहे। उहा बि माना वर्स माना मुअनस। हिकिड़ी आयत, हिकिड़ी आयत आहे। हिकिड़ो आयत असां न चवंदा आहियूं, हिकिड़ी आयत। हिकिड़ी माना मुअनस, उहा छा आहे? आया। आयत चऊं या आया चई सघिबो आहे। आया, छो जो ता खे असां जॾहिं सुकून ॾींदा आहियूं त हा थी वेंदी आहे, आया, ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं जमाउ कबो हिन जो आय जो, त असां चवंदा आहियूं आयत, आयतूं सिंधी में। आयतूं जेके चवंदा आहियूं उन में अरबी में छा थींदो? आयात। आयत, आयात, ठीकु आहे। हाणे आयात थियो आयतूं, पर ही आयात हा छा आहे? आयात हा आहे माना हिन जूं आयत 286 आयात हा, ठीकु आहे न। रब्बुहू रब्बुहा, आयतुहू जेकॾहिं मुज़कर हुजनि हा त आयतुहू, हिन जूं आयतूं। पर मोनिसन इन करे आयात हा, इहो ठीकु आहे। उन खां पोइ हिन जी आख़िरी जेका आयत आहे उहा फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। हिते तव्हां जॾहिं ईंदो त रुकू ठहियल हूंदो 286 ठहियल आहे, छो जो आख़िरी आयत आहे न, त हिते 286 आयत नंबर आई आहे। हाणे रुकूअ जी जेका निशानी आहे उहो हिते एक्सप्लेन थो करे। हिन में छा लिखियो पियो आहे? अंदरि लिखियो पियो आहे हीउ कहिड़ा लफ़्ज़ आहे, इहो सिखणो पवंदो। हीउ 286 ऐं सिखणो छा पवंदो असांखे? उहो हिनखे। त हीअ आहे 3 लिखियल आहे, मथां लिखियल आहे 40, हितां लिखियल आहे 8। इहे छा आहिनि? इहा सम्झण जी इजाज़त। इहो आहे पहिरीं ॾिसूं था 3 छा आहे। इहा 3 आहे। हिन रुकूअ में 3 आयतूं आहिनि। इन रुकूअ में जेको आख़िरी रुकू आहे, 40 रुकू, हिन रुकू में घणा रुकू आहिनि सूरह बक़रह में? 40। आख़िरी रुकू जेको 40 नंबर आहे उन में घणियूं आयतूं आहिनि? 3 आयतूं आहिनि। पोइ हिन रुकू में 3 माना जंहिं रुकू, हिन रुकू में लिखियो पियो हुजे 16,
त माना रुकू में 16 आयतूं, 22 लिखियल आहे त माना 22 आयतूं, हिकु लिखियल हुजे त हिन में हिकिड़ी आयत अचणी, पर हिकिड़ी आयत जो को रुकू कोन्हे, कम से कम 3 आयतूं त आहिनि। ठीकु आहे। अच्छा, हाणे इहो थियो हिते, हुन खां पोइ जेको ॿियो आहे उहो आहे 40 मथे आहे न, 40 छा आहे इहो आहे सूरत जे माना रुकू नंबर। ही जेका सूरत अल बकरा जी हिते अची ख़तम थियो त हिन रुकूअ जो नंबर काऊं आहे 40 नंबर, आख़िरी रुकू आहे हिन सूरत जो। हुन खां पोइ जेको ॿियो अंग आई हेठि 8, इहो छा आहे, इहो आहे जेको सीपारो शुरू थियो उन जो रुकू नंबर। माना सिपारो जितां शुरू थियो, छो जो ही जेको आख़िरी सिपारो अचे थो न, इहो कहिड़ो आहे आले इमरान आहे। माना आले इमरान में जेको जितां शुरू थियो उन जो 8 नंबर रुकूअ ते वञी हीअ सूरत ख़तम थी। माना ही नंबर आहे सूरत जो रुकू ऐं ही नंबर आहे जुज़ जो रुकू। ठीक थियो सही, अलहमदुलिल्लाह इहा ॻाल्हि क्लियर। हाणे अॻिते हलूं था पिया पंहिंजे असां हिन ते जेका आहे सूरत पढ़ी चुका आहियूं, थोरो रिवीन कंदा हलूं। किथां शुरू थी, इज़ समाउन शक्कत, जॾहिं आसमान फाटंदो ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो, ॿुधण हक़ पतस, इहो असां ज़िक्र करे चुका आहियूं। हुन खां पोइ जॾहिं ज़मीन पखेड़बी ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी। इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे, इहो मुद्दत, मद लफ़्ज़ आहे न, मद माना छिकण, मुद्दत, जॾहिं ज़मीन पखेड़बी। हुन खां पोइ आयो हुयो पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधण हक़ अथसि। ठीकु आहे। अलाह पाक इन 5 आयतूं चई, 6 में ॻाल्हि कहिड़ी कई आहे, कमाल जी ॻाल्हि आहे न, कमाल रब्त ॾिसो कहिड़ो आहे। अलाह पाक खे ख़बर आहे त इहे ॿुधनि था, मुंहिंजे हुकुम ॿुधण लाइ बीठा आहिनि, त अलाह पाक कहिड़ो हुकुम करे थो त हुनखे बजा कयूं, आवरी कयूं। पर इंसान छा आहे, इंसान खे अलाह हुकुम ॾिए थो त ॿुधे कोन थो, ॿुधे थो त मञे कोन थो। ए अलाह, ए माण्हू, बेशक तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं, जो उनखे वञी मिलंदे। हाणे इहो असां हिन में हीअं सम्झासीं, सिखियासीं, जेको आयत कहिड़ी आहे, इहा ॾाढी इंपॉर्टेंट आयत आहे। या अय्युहल इंसान इन्नक, बेशक तूं कादिहुन इला रब्बिक कदहन मुलाक़ी। ही सभु एक्टिविटियूं इंसान जो हलनि थियूं पयूं न, इहे आख़िरकारी थियूं खणी वञनि दुनिया खां रब ॾे। ही विच में आहे, ही ईअं जो कन्वेयर बेल्ट आहे, जीअं न एयरपोर्ट ते हूंदो आहे कन्वेयर बेल्ट खणी वेंदो आहे, हीउ कन्वेयर बेल्ट पियो हले थो पियो, इंसान हुन ते बीठो आहे, जीअं ॼायो कन्वेयर बेल्ट ते अची पहुतो, पियो हले थो पियो। हाणे कहिड़ी बि हुन में एक्टिविटी कंदो, एंड वञी थींदी रब वटि। पोइ इहो डिपेंड करे थो पाण ते, त कहिड़े में टाइम वञूं था पिया। ॿी ॻाल्हि हिकिड़ी साईं, कल्ह हिकिड़े डिस्कशन में वेठा हुआसीं त कंहिं हिकिड़े दोस्त चयो साईं, माना बसि साईं ज़िंदगी नंढी आहे, हाणे बाक़ी छा। इहा ॻाल्हि क्लियर करण जी आहे साईं, त असांखे सुस्ती पाण ते ग़ालिब न आहे करणी। जेकॾहिं ज़िंदगी थोरी आहे या हुनजी का ख़बर कोन्हे का, त महिनत छॾे ॾियणी न आहे। इहा सुस्ती जी निशानी आहे, इहो तवकल अलाह ते न आहे। माण्हू तवकल कंदा आहिनि, साईं हाणे बसि गुज़री वेंदो, जहिड़ो आहे तहिड़ो आहे, छो नो, पंहिंजे लाइ महिनत करणी आहे, तरक़ी करणी आहे, पंहिंजी तरक़ी करणी आहे, उन तरीक़े में ॿियनि खे फ़ाइदो ॾियणो आहे। पंहिंजी ज़िंदगी हर को जी वेंदो, ॿियनि जी ज़िंदगी जियूं, ॿियनि जी ज़िंदगी जियूं। ताज़ो हिकिड़ी चैट में हिकिड़ी ॻाल्हि आई त साईं, हे सियासतदान गुज़ारे वियो। ठीकु आहे न, माण्हू असां पंहिंजी ॻाल्हि कोन था कयूं, पर वॾनि माण्हुनि जी ॻाल्हि कयूं, जेके अलाह पाक ताक़त ॾिनी आहे, पोज़ीशन ॾिनी आहे, उनखे मौक़ो ॾिनो आहे। इहो बि क़ुर पाक में पढ़ी आयासीं न, हिकिड़े पुठियां त उहा आयत अॻिते बि अचूं था, जेको आहे रिमाइंडर लाइ, अलिमत क़दमत मां अख़रत, उते जॾहिं इंसानु हाज़िर थींदो त ख़बर पवंदी त छा कयईं, छा छॾे आयो। छॾे आयो उहे मौक़ा जेके अलाह पाक जे नस्ल में फ़ाइदो न वरितई, उन ते अफ़सोस थी। हाणे जेको गुज़ारे वियो, उन ते मूं हिकिड़ी कमेंट कई त मां चयो साईं, घर वारा त रोईंदा, जंहिंजे घर में फौतगी थी
उन जो ॿार पीउ माउ ज़ाल मुड़ुसु पीउ गुज़ारियो धीउ गुज़ारे वई जेको हुयो माना फैमिली में उहे रोईंदा उन्हनि खे ॾुख थींदो कुझु वक़्तु ताईं ज़रूरु थींदो ऐं कमी बि महसूसु थींदी पूरे वक़्तु ताईं हिन में का ॻाल्हि कान्हे पर ॻाल्हि इहा आहे ॿियो कोई रोईंदो असांजी फैमिली में साईं हिकिड़ो शख़्स हुयो उनजी डेथ ते ॿिया माण्हू न हुया छो जो उहो उन्हनि खे बिना असांखे ख़बरूं पोइ पयूं त उहो माण्हू उन्हनि जी कीअं मदद कंदो रहंदो हुयो ख़बर ई कोन हूंदी फैमिली खे बि फैमिली खे तकलीफ़ कोन ॾींदो पंहिंजी खे उन्हनि खे बि का घटिताई थी हुजे उन्हनि खे ख़बर ॿियो ईअं कोन्हे त तव्हां ॿिए माण्हू जी वञी ॿाहिरि मदद कयो पंहिंजी फैमिली जे हिसे मां कटे करे हर कंहिंजो अमल पंहिंजो आहे हर कंहिंजी पंहिंजी कैपेसिटी पंहिंजी हर को पाण ॼाणे पर जनरल रूल था ॻाल्हि कयूं त फैमिली जो बि हक़ु आहे टाइम बि ॾियणो उन्हनि खे इल्मु सेखारणु उन्हनि जी मदद करणु वेहणु कचहरियूं करणु ॻाल्हियूं करणु इल्मु सेखारणु हर शइ आहे उन्हनि जो हक़ु बि न आहे विञाइणो पर ईअं न आहे त छड़ो पंहिंजी फैमिली ताईं माण्हू महदूद हुजे पंहिंजी ज़ात जी तरक़ी लाइ महदूद हुजे इहा शइ अञा वाज़े थींदी अलाह को तकासुर वारी सूरत में सूरत तकासुर में कीअं इंसान किथे गुमराही थो करे त ॻाल्हि चवण जी इहा आहे त अहिड़ा कम कजनि जो पंहिंजी फैमिली खां सवाइ ॿियो कंहिंखे रोअण अचे ॾुख थिए काश इहो माण्हू हिते हुजे हा इनखे अलाह अञा पाण ॾे न घुराया केॾो असांजे लाइ सुख हुयो केॾो असांजे लाइ फ़ाइदो केॾो असांजी माना ख़्यालु रखंदो हुयो अलाह आलम साईं ख़्यालु छड़ो पैसनि सां कोन हूंदो आहे इन लाइ पैसनि जी ज़रूरत न आहे मिठा लफ़्ज़ मिठियूं ॻाल्हियूं वेझो अचणु ॻाल्हियूं करणु सिलाई रमी वॾी ॻाल्हि आहे माइटी न छिनणु असां में किथे थोरी नाराज़गी थिए थी त माइटी ख़तमु इन सां त मूंसां ॻाल्हाइणो ई न आहे इहे शयूं असांखे इंशाअल्लाह ताला डेवलप करणियूं आहिनि त अलाह पाक असांखे सुठे अमल जी तौफ़ीक़ ॾे त जेको अमल आहे सुठो ऐं ग़लति उहो असांखे अलाह तरफ़ उहो असांखे अलाह तरफ़ खयो थो वञे इन करे वक़्तु गुज़रंदो थो वञे वी हैव लिमिटेड टाइम अच्छा उन खां पोइ असीं अॻिते हलूं था पिया इहे थी वियूं ठीकु आहे इहो हुयो उन खां पोइ अॻिते हलूं था पिया हीअ आहे जेको आहे माना 7हीं 8हीं आहे त कहिड़ी पोइ उहो माण्हू जंहिंखे ॾिबो संदसि आमाल नमूं सॼे हथ में फमामन ऊती आहे किताब बि यमीनी यमीन चइबो आहे सॼे खे सॼे हथ यमीन ही आहे ॾिसो हिते यमीनी माना हुन जे सॼे हथ में यमीन चइबो सॼो हथु यमीन ही माना हुन जो सॼो हथु उन सां छा हूंदो हिसाब यसीरा पोइ तंहिं सां सिधो ई हिसाब कबो आसानी सां ॿियो छा खपे साईं अलाह करे अलाह मजल मिन हुम माना उन्हनि मंझूं असांखे कर हे अलाह अलाहुम अजल मिन हुम उन्हनि मां असांखे कर जंहिंखे सॼे हथ में अमलनामो मिले ठीकु आहे ऐं सिधो ई हिसाब थींदो उन्हनि सां साईं जेकॾहिं हज़ारे माण्हुनि जो हिसाब थियणो आहे लखें करोड़े अरबे माण्हुनि जो हिसाब थियणो आहे लाइन में सभु बीठा आहिनि गर्मी आहे तेज़ आहे क़यामत जो जेको नज़ारो आहे उनजो हिसाब जेकॾहिं जल्दी थिए असां चवंदा आहियूं न प्रायोरिटी मिले उन्हनि खे प्रायोरिटी सां हिसाब थींदो ऐं आसानी सां इहो आहे त हुन सां सुवाल जवाब ई कोन थींदा अलाह हे अलाह साईं असांखे उन्हनि मज़ा कर या ख़ुशख़बरी आहे इनशा ताला सॼे हथ में साईं अमलनामो ऐं दुआ कहिड़ी करणु खपे अलाह हासिबनी हिसाब यसीरा हे अलाह मुंहिंजो हासिबनी नी माना ही माना मुंहिंजो हिसाब कजांइ आसान हिसाब आमीन या रब्बुल आलमीन ठीकु आहे 9हीं आयत ही वजन कलबिला अहली मसूरा ऐं पंहिंजे घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी मोटनि हाणे हलूं था पिया 10 नंबर आयत हिते वमामन उतिय किताब वरा अज़हरी ऐं उहो माण्हू जंहिंखे संदसि अमाल नमो संदसि पुठीअ पोयां ॾिको उहो छा हूंदो सो सिघो ई मौत खे सॾींदो अल्लाह अकबर काई बि मुसीबत ईंदी आहे दुनिया में साईं आख़िरी हद कहिड़ी हूंदी आहे त अलाह साईं खे जान छॾाए मुंहिंजो मौत अचे ईअं चइबो आहे न नौज़बिल्लाह अलाह साईं असांखे वॾी आयतूं ॾे सभिनी खे ऐं सुठियूं आयतूं ॾे वक़्त वारियूं ॾे असांजी औलाद जे लाइ असांजे पीउ माउ जे लाइ उन्हनि जी ख़िदमत जे लाइ फैमिली जे लाइ ॿियनि जे लाइ असांखे अलाह पाक वॾी हयाती ॾे ख़ैर जी ॾे हयाती इनशा ताला ईमान वारी ऐं ख़ैर वारी पर जेकॾहिं का मुसीबत वधी वेंदी आहे त वधी में छा हूंदो आहे मौत जी मौत ॾे जान छुटे न ठीकु आहे न साईं ऐं उते बि जॾहिं
साम्हूं ॾिसंदो अमाल नामो त मूंखे खॿे हथ थो मिले त हथ ई पोइते करे छॾींदो, मूंखे मौत अचे जेकर इहो न मिले। पर थींदो छा, वयसला सईरा ऐं दोज़ख में खणी वेंदो, बसि ॿी का ॻाल्हि। इन हू छो त बेशक हू हुयो कान माना हुयो फी मंझि कैनन में अहली मसरूरा, पंहिंजे फैमिली में पंहिंजे अहल अयाल में ख़ुशि हुयो। ख़ुशि हुजणु गुनाह कोन्हे, पर हिते तनक़ीद वारी ॻाल्हि आहे। ख़ुशि हुयो जंहिंमें अलाह जी ॻाल्हियुनि खे विसारे छॾी। छा क़ुर थो चवे, छा हदीस थी चवे, छा सुनत थी चवे, इहे ॻाल्हियूं विसारे छॾी। एॾो माहौल में पंहिंजे में थी वियो। उन खां पोइ छा थींदो, इन्नहू छो ज़न्न अल्लाह यहूरा, यानी बेशक उन भायो त अलाह ॾांहुं कोन मोटंदो। इहा ख़बर न पियो ॾिसे त जेको अमल हलंदो पियो हले, हू हुन कन्वेयर बेल्ट ते बीठो आहे, हुन येलो बेल्ट ते, उहो कॾहिं हले थो पियो, कॾहिं बि ख़तमु थी वेंदो, ऐं जॾहिं पुॼंदो वञी हयाती ख़तमु थी त रबड़ पई वेंदो। माना इहो उन भायो त अलाह ॾे कॾहिं न मोटंदो। बसि हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि साईं। जेके काफ़र हूंदा उन्हनि खे त अलाह ते माना इकामत ते यकीन कोन हो न, उहो त ईअं सम्झंदो त अलाह ॾे मोटणो ई न आहे, छोकिरो असांखे ख़बर आहे, असां इहो त यकीन रखूं था न। माना ईअं सम्झे त अलाह पाक जी इहा ब्लेसिंग त असांखे कंफर्म आहे न, त अलाह पाक में असां ईमान रखूं था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी मञूं था पिया, उनजी तइलीमात खे सिखण जी ऐं अमल करण जी कोशिशि कयूं था पिया। हाणे उनमें थोरो वधीक कोशिशि करणी आहे, क़ुर पाक खे सम्झणो आहे, उन ते अमल करणो आहे। त अलाह पाक खां दुआ घुरूं त अलाह पाक असांखे सिखाए, सिखण जी तौफ़ीक़ बि ॾे ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ बि ॾे। ईमान असां वटि पको आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा, हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि थी अचे त क़ुर पाक में का ॻाल्हि ग़लति कोन्हे, का बि हिकु आयत कंहिं ॿिए सां टकराइजे कोन थी, बल्कि कॾहिं कॾहिं के माण्हू हिकु आयत जो जॾहिं मतिलबु कढंदा आहिनि, उहो इनकम्पलीट इन करे हूंदो आहे छो जो उनजी वज़ाहत कंहिं ॿिए आयत में हूंदी आहे ऐं हू उन हिकु आयत खे वठी बीठा हूंदा आहिनि। तॾहिं ग़लति ॻाल्हि आई आहे। जीअं हाणे ईअं माण्हू चई सघे पियो थो हिते त सही, क़ुर पाक त चयो आहे त माण्हुनि खे मिलंदो यमीनी ऐं शिमाली, हिकिड़ो मिलंदो त जेको आहे सॼे हथ में, ॿियनि खे अमालनामो मिलंदो खॿे हथ में। असां इहो पढ़ी आया आहियूं पुराणे हुन में। ही पुठीअ पोयां कीअं मिलंदो, अमालनामा त आहिनि कोन। ऐं अमालनामो उहो कहिड़ो आहे जेको खॿे हथ में मिलणो हो, सिजीन, कारो थियल आहे साईं। हाणे इहो नेचुरल उसूल आहे साईं, त जॾहिं इनखे थोरो अॻिते सम्झूं था पिया त इन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, पुठीअ पोयां ऐं खॿे हथ में, इनखे पोइ सम्झूं था हिकिड़ी ॿी स्लाइड में। हाणे अचूं था हिनखे थोरो रब्त में अॻिते हलूं त 15 नंबर आहे त छा थी चए, भला इन्नहू बेशक हू, इन्नहू ॾिसो इहे साईं अटैच प्रोनाउन सम्झणु तमामु लाज़मी आहिनि, क़ुर पाक खे सिखण लाइ तमामु लाज़मी आहिनि। इन्नहू कान बि बसीरा, हाओ छो त संदसि पालनहार उनखे ॾिसंदड़ आहे। पोइ शफ़क़ जो कसम खणा थो ऐं राति जो कसम जंहिंखे गॾु कयो अथसि, ऐं चंड जो कसम जॾहिं पूरो रोशन थिए थो त हिकु हाल खां ॿिए हाल ते ज़रूरु चढ़ंदो। हाणे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त कसम जॾहिं हूंदो आहे न, कसम में ॿ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। कसम कंहिंजो खणिजे थो पियो ऐं छो खणिजे थो पियो। पहिरीं त पॉइंट इहा हूंदी आहे त कसम जी ज़रूरत छो आहे। ज़रूरत हूंदी आहे त कंहिं ॻाल्हि खे साबित करणु, कंहिंजी शायदि ॾियणु, कंहिंजे लाइ एम्फसाइज़ करणु। त जॾहिं अलाह पाक कसम खणे थो पियो त उन में ॿ ॻाल्हियूं ॿियूं अचनि थी पयूं। कंहिंजो कसम कहिड़ी ॻाल्हि खे साबित करणो आहे, हिन में इहा ॻाल्हि थी अचे। अच्छा, हीउ जेको भला हाओ, यानी या ईअं चइजे त बल्कि या भाओ, बल्कि इन रब्बहू कान बिही बसीरा। हाणे इहे पोइती ॻाल्हि खे ॻंढे थो पियो, कहिड़ो त छो त हू अलाह सां मिलण सां यकीन कोन कंदो हुयो, पर हिते अलाह पाक पंहिंजी डिक्लेरेशन थो ॾे त हाओ, उहो भले छा बि सम्झे पियो, पर हक़ीक़त इहा आहे अलाह पाक खेसि ॾिसंदड़ आहे, हुन ॾे मोटणो लाज़मी आहे, छो त संदसि पालना हुनखे ॾिसंदड़ आहे। ऐं खॿे हथ में जेका अमालनामो मिले थो पियो त अलाह पाक हुनजे अमलनि खे ॼाणंदड़ आहे। अलाह पाक साबित कहिड़ी ॻाल्हि थो करणु चाहे, चवे छा थो पियो
वो कसम तो खणे शफ़क़ जो कसम खणा तो फला उक़्सिमु बिशफ़क़ वल्लैलि वमा वसक़ ॿियो कसम तो खणे वल्लैलि वमा वसक़ ऐं राति जो कसम ऐं जंहिंखे गॾु कयो अथसि जंहिंजे मथां छांइजी वञे थी पई कमाल आहे न माना ॿिनि लफ़्ज़नि में हेड़ी ॻाल्हि करणु वल्लैल ऐं राति जो कसम वमा वसक़ राति ऊंदाही आहे पर जंहिं सॼे ऊंदाही करे उन में पंहिंजी पखिड़े थी छॾे कमाल राति जो बि असरु आहे को वॾो पोइ ऐं टीं ॻाल्हि वल कमरे इज़ा ऐं इज़त तसक ऐं चंड जो टे कसम कसम जॾहिं पूरो रोशन थिए थो पियो हाणे रोशन हूअं जेको आहे कसम बे रोशन जो हुन सां अॻिते ॻाल्हि कहिड़ी थी आहे त हिकु हाल खां ॿिए हाल ते ज़रूरु चढ़ंदो हाणे कमर जेको आहे ऐं जेको ही मोट था खाऊं हिन में कमर ऐं लेल ऐं शफ़क़ इहे टे इंटरचेंजिंग आहिनि हिक खां ॿी कंडीशन आहे शफ़क़ थियो पोइ राति थी पोइ हुन में चंड रोशन थियो अलाह अकबर सीक्वेंस त ॾिसो पहिरियों हे हलियो पोइ हीअ थी पोइ हिन जो कसम इहे सभई छा था ॿुधाइनि त हिकु हाल खां ॿिए हाल ते ज़रूरु चढ़ंदो यानी कसम अलाह पाक जिन शयुनि जो खाधो आहे केॾो रिलेशनशिप आहे हुनजो सम्झाइण में इंसान बि ईअं ई आहे न ॻाल्हि त इंसान खे सम्झाइण जी आहे न त इहे स्टेप्स जेके हलनि था पिया स्टेजिस जेके थियनि थियूं पियूं दुनिया में ईअं ई इंसान जूं स्टेजिस आहिनि भले उहो मञे न मञे हाओ बल्कि अलाह हुनखे ॼाणंदड़ आहे त हिकु हाल खां ॿिए हाल ते ज़रूरु पुॼंदो हिकु हाल हो जॾहिं माउ जे पेट में हुयो जॾहिं हिकु हाल अञा हुन खां अॻे हो जॾहिं त हुयो ई कोन पोइ अलाह हुनखे ज़िंदा कयो मौत माना माउ जे पेट में आयो पोइ ॼमियो पोइ आख़िर वञी हुनजो स्टेजिस जेके गुज़रियूं नेठि वञी मरंदो पोइ चाहे ॿार ई ॿार मरी वञे चाहे जवान मरी वञे चाहे पोड़ो मरी इहे स्टेजिस थींदियूं ऐं नेठि वञी अलाह खे मिलणो आहे केॾो रब्त आहे आयतुनि में सूरह बक़रा जी आयत आहे त कैफ़ तकफुरून बिल्लाह अल्लाह में कीअं यकीन नथा कनि हिकिड़ो माण्हू चवंदो आहे न काली करे 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 सम्झाए चवंदो पोइ ईअं माण्हू चवंदो हैरत खाईंदो आहे अल्लाह में कीअं यकीन कोन था कनि कुंतुम अमवातन जॾहिं हुया ई कोन वजूद में कुंतुम अमवातन फअहयाकुम पोइ तव्हांखे जीअरो कई वरी सुम युमीतुकुम सुम युहीकुम वरी तव्हांखे मारींदो वरी तव्हांखे जीआरींदो पोइ यकीन कीअं नथा कनि अल्लाह में अल्लाह मौत ऐं हयाती जो पोइ अॻिते हली थी पई 20 नंबर आहे त फमा लहुम ला युमिनुन पोइ हिननि काफ़िरनि खे थियो छा आहे जो ईमान नथा आणनि अल्लाह पाक दलील थो ॾे कंहिं ते ज़ुल्म कोन थो करे कंहिंखे ऑर्डर कोन थो ॾे त ईमान आणियो इहा बि वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं बि माण्हू कंहिंखे सलाह ॾे कंहिंखे माना कंहिंसां जेकॾहिं उनखे का बहितरीन ॻाल्हि ॿुधाए असां मुस्लमान ईअं कंदा आहियूं कि उहो लाज़मी कमु करे उनखे चइबो आहे मां जीअं चवां थो ईअं थिए मुंहिंजो चवणु फाइनल आहे अलाह जो चवणु फाइनल आहे असां इंसाननि जो चवणु फाइनल आहे हिक ॿिए खे ॿुधाइणु असांखे नसीहत जो कमु हूंदो आहे इंफॉर्मेशन ॾियणु अलाह पाक दलील ॾिना आहिनि पंहिंजे सुबुह जे लाइ हिकिड़ी आयत हलाए छॾिया सभिनी खे चओ त ईमान आणियो मूं ते तव्हां ते लाज़मी आहे जेको न आणींदो काफ़िर थी ख़तमु मां अलाह आहियां रसूल अची हुनजो ॿुधाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया रसूल ॿुधाया न अलाह चए थो हिकु अलाह या रसूल सही आहिनि ही किताब आहे हिनखे मञो न त काफ़िर हो सभई लफ़्ज़ ई टे क़ुर पाक में अलाह पाक मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते मुख़्तलिफ़ हालत ते ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि उन्हनि खे सम्झायो आहे तइलीम आहे असां मुस्लमाननि जी तइलीम ज़बरदस्ती आहे मशवरो ॾियणो आहे सम्झाइणो आहे दलील ॾियणो आहे त अलाह पाक फरमाए थो पोइ हिननि काफ़िरनि खे छा थियो आहे जो ईमान नथा आणनि ऐं जॾहिं ॿियो छा था कनि ऐं जॾहिं वटि क़ुर पढ़िबो आहे त सिधो कोन था कनि हाणे हिन सिधे में हक़ीक़त में तफ़सील में ॿ टे ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं उहे क्वाइट हुन में डिस्कशन घणो थी सघे थो पियो पर सिंपल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ही सिजदो आहे बंदगी जो आला तरीन मक़ाम सिजदो आहे क़ुर जॾहिं पढ़िजे थो पियो त उहो अलाह जो कलाम आहे कंहिंजे हवाथों अलाह पाक असांखे कोन अची ॿुधायो आहे कलाम पंहिंजो उहो कलाम खणी केरु आयो आहे उहो बि ज़िक्र आयो क़ुर पाक में ही सूरतूं पढ़ी आयासीं त
जिब्रील अमीन खणी आयो आहे जेको मलकूत जो वॾो उहो आहे बरकत वारो मलाइका उहो खणी आयो आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं उहो रसूल आहे उहो बि उहो रसूल आहे पोइ वरी रसूल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो कमु आहे उहो क़ुर असांखे पढ़ी ॿुधाइनि आयतूं पोइ जॾहिं आयतूं पढ़ी ॿुधाइनि त बंदगी जी तक़ाज़ा इहा आहे उन ते यकीन करे उनखे मञिजे पर हिते जॾहिं बि हुन जी आयत अचे माण्हू खे सिजदो करणु खपे 3 दफ़ा जे सुभान रबियल अला पढ़बो उहो पढ़णु खपे त सलाम वलाम न वराइबो आहे हिन में पर उहो इहो आहे त जॾहिं काफ़िरनि वटि का क़ुर पहुचे थो पियो त सिजदो कोन था नथा मञनि बंदगी नथा ठीकु आहे हाणे अॻिते हलूं था पिया 22, 23, 24 ऐं 25 नंबर आख़िरी आयत आहे पोइ छा आहे बलिल लज़ीन बल माना बल्कि बल माना बल्कि ईज़ी आहे सम्झणु बलिल लज़ीन बल्कि उहे जेके कफ़रू जिन कुफुर कयो युकज़िबून उनखे कूड़ो भाईंदा हुया हाणे माना ॿ लफ़्ज़नि से कफ़र मो काफ़िर निकितो आहे जेको इनकार कंदड़ आहे युकज़िबून कज़ब माना कूड़ो काज़िब चइबो आहे न काज़िम जेके नबी आया न दावा कई त मां नबी आहियां उनखे चइबो आहे काज़िब कूड़ो आहे काज़िब कूड़ो आहे त कज़ब ऐं कुफर में फ़र्क़ु आहे कुफुर में जेको सभु शइ जेका आहे न माना ईअं काफ़िर जेको नॉन मुस्लिम हुजे या जेको नॉन बिलीवर हुजे उहा ॿी ॻाल्हि आहे उहो काफ़िर वरी ॿियो आहे हिकिड़ो कुफुर कंहिं नेमत जो बि थी सघे थो पियो माना मुस्लमान हुजे बि कुफुर करे सघे थो जीअं कुफराने नेमत चवंदा आहियूं असां कोई चए मूंखे हे फ्रूट न वणंदो आहे ईअं चए नेमत रिज़्क़ आहे न हीअ कुफराने नेमत आहे नेमत जो इनकार करणु ईअं न करणु खपे माना कुफुर एॾो वॾो ईअं न आहे त अलाह को इनकार आहे पर हा जेको अलाह को इनकार कंदो उहो हुनजो कुफर आहे उहो कुफर जी आख़िरी लेवल आहे माना अलाह को इनकार रसूल को इनकार उनजो काफ़िर थियणु रसूल जो इनकार करणु क़ुर जो इनकार करणु उहो बि ॿी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे त हिकिड़ो इनकार करणु आहे हिकिड़ो हूंदो आहे त उहा हक़ीक़त आहे पर हुनखे चवंदा त इहो कूड़ आहे हाणे काफ़िर छा हुया ॿई ॻाल्हियूं हुननि में तॾहिं त हुननि खे जेका हिसाब हुननि जो आसान न आहे तॾहिं त क़ुर पाक कंहिं ते ज़ुल्म त कोन थो करे न अलाह पाक छो कोर्ट अलाह पाक जो जेको आख़िरत वारो हिसाब आहे साईं उहा हिकिड़ी कोर्ट आहे हाणे कोर्ट में जज असां जीअं दुनिया में ॾिसूं न कंपेरिज़न कजे त जज के सुठा बि आहिनि के सुठा न आहिनि के पंहिंजे सबबनि जे करे लालच जे करे जज वटि पंहिंजे माण्हू जो केस ईंदो थी सघे थो हुनखे उहो थी वञे त न हिनखे फ़ाइदो ॾियणो आहे ग़लति पर अलाह पाक उते उहो जज जेको आहे उहो इंसाफ़ न कंहिंजे ज़ुल्म थींदो न का ज़्यादती थींदी पर इंसाफ़ थींदो जेको जंहिं अमल कयो हो हा उन जज में इहा ॻाल्हि आहे उहो बार बार पंहिंजे क़ुर में चए थो पियो त उन्हनि खे सॻोरो अजुर आहे जेके चङा कया जिन अलाह खे मञो जिन रसूल खे मञो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं क़ुर जे आयतुनि ते अमल कयो अमल सालियात उन्हनि खे छा आहे सॻोरो अजुर आहे माना हिकिड़ो थींदो अमल जो बदिलो उहो त मिलंदो मिलंदो चङो अमल कयूं चङे महिल बदिलो पर अलाह पाक हुनखे सॻोरो अजुर करे ॾींदो हुनखे वधाए ॾींदो अजुर इहो अलाह पाक ज़रूरु आहे पर उहा कंहिंसां न आहे साफ़ी ॿिए सां न आहे ॿिए जो हक़ खणी ॿिए खे न ॾींदो जंहिं बि चङा कम कया पर जंहिंजो हक़ खाई वियो हिते उनजो हुनखे जवाबु ॾियणो पवंदो उहो इनशा ताला हिकिड़ी ॿी सेशन कंदासीं उन में ॾिसंदासीं त क़यामत जो हिकिड़ो तसवराती कीअं आहे त कंहिंजी मेजर कीअं आहे उहो इनशा वरी ॿियो में थींदो पर हिते असां आख़िरी आयत ते चऊं था त बल्कि उहे काफ़िर कूड़ भाईंदड़ आहिनि ऐं जेके पंहिंजे दिलनि में सांभींदा आहिनि सो अलाह चङी तरह ॼाणंदड़ आहे माना का शइ लिके कोन थी अलाह पाक खां पोइ कंहिं ॾुखोईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे अज़ाबिन अलीम हाणे साईं हिते इहा ॻाल्हि ॾाढी इंपॉर्टेंट आहे सम्झण जी हे बि अज़ाबिन अलीम जेको आहे न हीउ हमज़ा चइबो आहे हिनखे हमज़ा अलिफ आहे छड़ो अलिफ न आहे हीउ हमज़ा अलिफ आहे ठीकु आहे जॾहिं त बिमा में जेको हीउ अलिफ आहे न ही अलिफ आहे पर ही जंहिं ते ज़ेर ज़बर पेश अची वेंदी उनखे हमज़ा अलिफ चइबो ऐं जॾहिं असां अलीम आहे न ही अलिफ आहे हमज़ा वारो पर असां चवंदा आहियूं अऊज़ में अलिफ पहिरियों हमज़ा अलिफ वारो आहे ऐं निड़ी वारो जेकॾहिं असां चऊं त वल्लाह अलीम चवंदा आहियूं न
असां हुनखे अलीम एन जे बजाय जेके असां अलीम अलिफ वारो ॾेई वियासीं ग़लती करे वियासीं ॾिसो माना ई बदिलजी वेंदी अज़ाबिन अलीम अलीम जो मतिलबु छा आहे ॾुखोईंदड़ असां चवंदा आहियूं अलाह अलीम अलीम माना ॼाणंदड़ तव्हां थोरो हिन ते लफ़्ज़नि ते गौर कयो जेकॾहिं असां छो जो असांखे ख़बर न आहे असां जेकॾहिं लफ़्ज़ चयो बि आहे त अलाह पाक माफ़ कंदो हुनजो गुनाह न आहे पर बहितर करणु खपे न सिखणु खपे फ़ाइदो आहे त वल्लाह अलीम चवणो आहे उन खां पोइ आख़िरी आयत कहिड़ी आहे इल्लज़ीन आमनू पोइ जिन ईमान आंदो व अमिल सालिहात ऐं चङा कम कया लहुम माना उहे ल माना लाइ लहुम उन लाइ छा आहे अजरुन गैर ममनून अणखुट अजुर होॾे अणखुट अज़ाब आहे हेॾे अणखुट अजुर आहे जेको माण्हू चॉइस करे इहा पंहिंजी मर्ज़ी आहे सो अलाह पाक असांखे असीं उन्हनि मां करे इंशा अलाह ताला जिन जिन आमनू ईमान आंदो व अमिल सालियात ऐं जिन अमल सालिया कया ॾिसो न अजर गैर ममनून उन्हनि लाइ न आहे जिन लाइ क़ुर पाक नथो लिखे त इल्लज़ीन आमनू लहुम अजर गैर ममनून जिन ईमान आंदो बसि खटी आहे गौर करण जी ॻाल्हि आहे साईं तदब्बुर क़ुर इहो आहे त अलाह पाक कहिड़ी शइ खे असां वटि जेतिरो ॾिसो साईं निमाज़ 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 बेशक आहे साईं पर क़ुर पाक में छा आहे वाक़ीमु सलात वातु ज़कात ज़कात जो असां एॾो ज़िक्र कयूं था जेॾो असां निमाज़ जो ज़िक्र कयूं था पिया जॾहिं त अलाह पाक बार बार हुन ज़िक्र कयो आहे असांजो फ़हम वधीक आहे या अलाह पाक जी नॉलेज वधीक आहे को हिसाब किताब आहे छा हिन में कोई कंपेरिज़न बि आहे छा त जेको अलाह पाक असांखे क़ुर पाक में ॾिसे थो असां ॿिए खे बि त उहो ॿुधायूं न या पाण खणी असां निमाज़ ते ज़ोर ॾियूं खणी निमाज़ ते ज़ोर ॾियो त ज़कात ते बि ज़ोर ॾियो ईअं न आहे त कोई निमाज़ ते ज़ोर न आहे ॾियणो बिल्कुलु निमाज़ खां सवाइ बाक़ी ज़िंदगी कहिड़ी आहे 5 वक़्त निमाज़ अलाह पाक जॾहिं फ़र्ज़ कई आहे त को हक़ीक़त आहे को मक़सदु आहे न हुन शइ जो असांखे उहा शइ करणु खपे पर वात ज़कात खे न विसारणु खपे इंशा अलाह ताला साईं अलाह पाक असांखे क़बूल करे सम्झणु करणु असांजो पर हिते इहो टाइम बि मुंहिंजो हिते कोन थो अचे इंशा अलाह त इल्लज़ीन आमनू पर जिन ईमान आंदो व अमिलु सालियात ऐं चङा अमल कया इहे ॿ शयूं गॾो गॾु आहिनि इहे ॿई शयूं गॾो गॾु आहिनि ऐं चङा अमल कया तिन लाइ अणखुट अजुर आहे अलाह पाक असांखे उन्हनि मोकिलिजांइ जेके अणखुट अजुर खणण वारा आहिनि पंहिंजे रहम करम सां इंशा अलाह ताला आमीन ऐं ही थोरा सा इहो सम्झण जी कोशिशि कयूं त पोइ ख़तमु था कयूं हुनखे वमाम उती आहे ही थोरो तस्वीर ॻाल्हि सॼी वाज़े करे वेंदी साईं जॾहिं कंहिंखे ॾोहिदार ठहिराइबो आहे या ॾोहिदार खां पहिरीं जेके माना कोर्ट में वठी वञण लाइ या पुलिस जी गिरफ़्तार कंदी हथ ॿधी पोइतों कंदसि त खॿो हथु किथां आहे खॿो हथु साम्हूं त कोन्हे अलाह पाक जॾहिं चए थो पियो त अमालनामो खॿे हथ में मिलंदो त खॿो हथु आहे किथे पुठियां आहे ॿियो मिसाल हिननि जो तफ़सीरनि में इहो आयो आहे हथ ॿध बंदि न पियो हुजनि फॉर एग्ज़ाम्पल साईं इंसान जी फितरत छा आहे इंसान जी फितरत इहा आहे कंहिं ॿार खे कंहिं माण्हू खे गिफ्ट ॾियो सॼो हथु खणी हुन सां पकड़ी वठंदो पर फॉर एग्ज़ाम्पल तव्हां गुनाह जी जॾहिं ॻाल्हि था कयो खॿे हथ में कंहिंखे टांडो ॾिजे टांडो माना सिधो समुझ जेको सिजीन जो अमलनामो आहे न गुनाहगार जो जेके खॿे हथ में अमलनामो मिलंदो कारो अमल किताब उहो त उहो ॼण बाहि नज़र थी अचे साम्हूं उहा बाहि आहे जेका हथ में मिलंदी न माना बाहि आहे न पर मां मिसाल थो ॾियां टांडो या बाहि हुजे जेकॾहिं अहिड़ो त हू हथु खणी परे कंदो इनकार कंदो वठण खां हथु पोइते आहे नथो वठणु चाहे पर मिलंदो त सही उहो माना पुठी पिया पोइ चवंदो हाय मूंखे जेकर मौत अचे इहा ॾिनोसि पोइ मौत न आहे उते अणखुट ज़िंदगी आहे अलाह पाक असांखे उन्हनि मोकिलिजांइ जंहिंजी अणखुट ज़िंदगी बहितरीन आहे पर उन खां पहिरीं दुआ इहा घुरणी आहे मुंहिंजा मौला असांखे उन्हनि मां कर जेके हिते ईमान वारा ऐं अमल साले करण वारा आहिनि न
उते जी असां दुआ घुरूं था पिया पहिरियों हिते जी छो न घुरूं छो जो इहा त असांजी सुन्नत आहे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हनि दुआ कहिड़ी घुरी आहे कमाल आहे उन में सबक़ आहे न साईं रब्बना हे रब असांजा रब आतिना असांखे ॾे फिद दुनिया पहिरियों दुनिया असां चवंदासीं दुनिया खे छॾियो दुनिया न आहे असां पंहिंजा मतिलब कढंदा आहियूं असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ छा आहे दुनिया दुनिया सुधारणी आहे पंहिंजी रब्बना आतिना फिद दुनिया हसन बहितरीन असांखे दुनिया में बहितरीन थिए असांजी दुनिया बहितरीन कर दुनिया बहितरीन थींदी तॾहिं त आख़िरत बहितरीन थींदी रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसन असांजी आख़िरत बि असांजी बहितरीन फरमाए वकिना असाब नार आख़िरी स्टेज कहिड़ी आहे जजमेंट ईंदी आहे जजमेंट आख़िरी स्टेज आहे हिसाब थिए थो पियो आख़िरी स्टेज न आहे क़यामत थी आख़िरी स्टेज न आहे क़यामत में माण्हू थी वेठो अलाह जे साम्हूं आख़िरी स्टेज न आहे आख़िरी स्टेज आहे जजमेंट जजमेंट वारे मौक़े में असांखे आख़िरत में माना असांजे वकिना अज़ाब नार बाहि सल्लल्लाहु अला नबी वाली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कया रसूलुल्लाह दुरूद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़जे पियो उन खां पोइ असां जेको इंशाअल्लाह ताला हिते ख़त्म करे दुआ था घुरूं ही वराई वारी माने के पर टाइम कोने को ही बायतूं जेके आहिनि बि असां ज़िक्र करे चुका आहियूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक असांखे क़ुरान पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए हुन जे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती थी आहे त अल्लाह पाक तू रहीमीन आहे करीम आहे गफूर रहीम आहे मुंहिंजा मौला पाक असांजी ग़लतियुनि में माफ़ फरमाए जेकॾहिं का आमीन या रब्बुल आलमीन बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाते व ज़िक्रिल हकीम साईं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सेशन हिते ख़त्म था कयूं ओवर टू साईं रियाज़ साहब ऐं जज साहब मां रिकॉर्डिंग ख़त्म थो कयां जेकॾहिं चओ त पोल कयूं न त